ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم صدق الله العلي العظيم सहाबा का ईमान मोजज़ा था उन रसूलों का जो अंगारों के बिस्तर पर मजा लेते थे फूलों का। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार कमीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतरे शहर मदीने।
दरुद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इस्लामी महीनो जमात सानिया जो हली रहियो इन ही महीने जे अंदर 22 तारीख अज 16 तारीख आ 22 तारीख हजरत सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक अतीक अबू बकर बिन अबी कुहाफा सानी खलीफत रसूलुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु जी वफ़ात आहे। इन करे हजरत अबू बकर सिद्दीक जे शान में जेकी कुरान शरीफ जी आयत मुबारका आहे गार जे मुसाहिबत वाली मां उहा मां जॻह तिलावत कई आहे। कुरान शरीफ जे इन आयत जे मुतालिक अज जी हिन गरजाणीअ में बहस कयो वेंदो। अल्लाह खां दुआ है तरफ साईं असां तव्हां सभिनी खे अक़ाइद में भी आमाल में भी अखलाक में भी वो सही तरीक़ो अता फरमाए जेको अल्लाह पंहिंजे रसूलुल्लाह ऐं उन जी जमात सहाबा किराम खे मिली सघे। इन में असल तज़किरो त जंगे तबूक जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान फरमायो त माल भी ॾियो ऐं अहिड़ी शदीद गर्मीअ में गॾिजी हलो। रूमिन जो लश्कर गॾु थियो आहे उन जे मुक़ाबले जे लाइ गॾिजी निकिरऊं। कंहिं बि जंग जो ऐलान हुजूर जन खुलियल न कयो आहे छो त जंग जो मामलो इंतहाई खुफिया हूंदो आहे। पर इन जंग जो ऐलान हुजूर जन खुलम खुला फरमायो ऐं इहा जंग जेका आहे उहा आहे भी हुजूर जी आख़िरी ज़िंदगी वारे हिस्से दुनिया में जेका आख़िरी ज़िंदगी माना 9 हिजरत साहबा जे मदीने शरीफ में गुजारो खजन जे फसल ते हो ऐं अवां खे ख़बर आहे त खजन जो फसल गर्मीअ में पचंदो आहे। शदीद गर्मी भी हुई अरब जी गर्मी वरी हितों जी गर्मी खां वधीक तिखी आहे असांजे हिन ज़िले जी गर्मी खां। असां वटि मिट्टी आहे न मिट्टी हवा में उॾरी कुछ हीअं ॾींहं थधो करे पींदी आहे मामूली कुछ हल्को गुबार बीठो हूंदो आहे। उते मिट्टी त कोन्हे जाबलू इलाइक़ो आहे सिज ईअं सफ़ेद नज़र ईंदो आहे जो अखियुनि खे वठंदो आहे। माण्हू ऐनकूं कारियूं न पाइनि न त अॼुकल्ह त माण्हू उते हली कोन था जेके अरब ॾिसंदव उहे ऐनक कारी पातल ऐं ईअं जो काबतुल्लाह में घिरऊं पिया सफ़ेद ईअं रोशनी गर्मीअ जी ईअं पई महसूस थिए अखियुनि खे पई वठे शदीद गर्मी।
फसल जो मथों जेकॾहिं माण्हू बागनि में नथो वेहे त उहो मसइलो बि ख़राब पियो थिए। इन्हीअ खे अल्लाह ताला क़ुरान मजीद में जैशुल उसरा सॾियो आहे, माना तंगीअ जो लश्कर। साहबा वटि माल ई कोन हो, छो त माल लहे त फसल लहे त पैसा अचनि, पैसा बि कोन आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंदे जो बि ऐलान फरमायो, चंदो ऐं पिनण में वॾो फ़र्क़ु आहे। पिनण जी माना मां ज़ात जे लाइ कंहिंखां पैसा घुरां त मूंखे पैसा ॾे, मां मानी खायां, मां पैसा गॾु कयां, पिनंदो वठो पंहिंजी ज़ात ते। चंदे जी माना आहे त दीनी उमूर या अवामी कम जेके सब जे भलाई ऐं फ़ाइदे जे लाइ हुजनि, ज़ाहिर आहे उहे गॾिजी सॼी हिक ॿिए जे ताउन सां थींदा ऐं हुन में सब जो फ़ाइदो। इहो ख़ुदि अल्लाह जे रसूल फरमायो आहे। पिनण खे हराम करार ॾिनो त चंदो पाण करीमजन फरमायो। जेका जमात चवे थी त असां चंदो न कंदा आहियूं, इहा नबीअ जे सुन्नत जे मुखालिफ़ जमात दावा करे थी मां सुन्नत जे ताबेदार आहियां, पर इन जो अमल सुन्नत जे ख़िलाफ़। हुज़ूर जन इन जंग में चंदे जो हुकुम फरमायो ऐं सहाबाए किराम वॾी पंहिंजे दिल कुशादगीअ सां हुज़ूर जन जे इन चंदे में हिसो वरितो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चूंकि हुज़ूर खां ॿियो नंबर हो, इन करे सभिनी कमनि में ॿियो नंबर हो। हिन जो बास अॻिते आयत में अचे थो। नेकीअ जे कम में बि नबीअ खां पोइ जेकॾहिं ॾिठो वञे त उहो अबू बकर सिद्दीक़ जो दर्जो कमजे। अबू बकर बि उनखे इन करे लक़ब ॾिनो वियो त हू हर कम नेकीअ जो सभ खां सवेरे कंदो। बकर चइबो आहे सवेरे सवेरे। हुज़ूर जन फरमा अल बरकत फिल बुकूरत, बरकत जेका आहे सवेरे सवेरे में। तव्हां देर सां उथंदो, देर सां कम दुनिया जो कंदो, बरकत न थींदी वेंदो, ॾींहुं गरम थींदो, हमरा बि थकी पवंदो, कम बि पूरो न थींदो। हुज़ूर जन फरमायो सवेरे सवेरे निकिरंदा कयो, सवेरे कमु करे वठंदा कयो, उन में बरकत आहे। तव्हांखे थकावट बि घटि थींदी ऐं थधि में कम बि तव्हांजो निकार थिए। त बुकूरत जी माना आहे सवेरे सवेरे, बकर जी माना बि सवेरे सवेरे। बकर उन नौजवान गाबे खे बि चइबो आहे जेको हाणे सवेरे सवेरे नओं नओं तैयार थिए थो। त अबू बकर जी लफ़्ज़ जी माना आहे सवेरे जो पीउ आहे, माना हर नेकीअ जो कमु सवेरे कंदो। किताबनि में वाक़ियो लिखियल आहे त हिकिड़ी कुराड़ी वीचारी रनज़ाल हुई, हुनजे घर में सफ़ाई सुथराई, हुनजो खाधे पीते जो सामान। हज़रत उमर खे ख़्यालु थियो त जेकर मां उन माईअ जो ख़्यालु रखां। पोइ हज़रत उमर जो आयो उन माईअ वटि त अॻु में ई सामान सॼो तयारु थियो पियो। पुछा अमा हे केरु आयो मूंखां अॻु में? चयो वाह अबू बकर अची वियो, कॾो को ठाहे वियो कमु। हीउ सॼे घर जो माल खणी आयो चंदे में। हज़रत उमर अधु माल जो, हिक ॿिए खे ख़बर न हुई त हो केतिरो खणी थो अचे, हो केतिरो खणी थो अचे। हज़रत उमर पंहिंजी दिलि में चयो अॼु मां सभ खां गोए खणी वेंदुसि, सॼे घर जो अधु माल पहुतो। पर जॾहिं उते माल पहुतो त हुज़ूर जन पुछो त अबू बकर घर ॾे छा छॾे आया? फरमा अल्लाह अल्लाह जो रसूल जो नालो छॾे आया। उमर तूं छा? साईं अधु माल जो घर वारनि खे, अधु सॼो दीन में। हज़रत उस्मान गनी वॾो मालदार हो, हुन तमामु घणो माल ॾिनो। हिकिड़ो ग़रीब सहाबी, उनखे ॿियो कुझु न हो, हुन चयो हुज़ूर जन घुरनि था को चंदो,
मां भी कुछ हिस्सो वठां। वो सॼी रात यहूदीअ जे खूह खे पाणी पीआरे, उन हिकिड़े ॿोके जे एवज़ में हिकिड़ी खारक रखी। यहूदी एॾा ज़ालिम, ॿोको खूह मूं कढी हिकिड़ी खजीअ खे पाणी पीआरे, उन में हिकिड़ी खारक रखी। पोइ लप खारकनि जो थियो बुक जेतिरो। सॼी रात वीचारे मज़दूरी कई। सुबुह जो उहा मज़दूरी खणी कोई खारकूं खणी हुज़ूर जी ख़िदमत में, अल्लाह जा रसूल मुंहिंजो हे जिहाद में क़बूल पवे। हुज़ूर जन वरी क़दरदान हा, उन जो माल उन जी हालत ॿुधऊं त सॼी रात वीचारे महिनत करे इहो बुक खजनि जो खणी आयो आहे, कारकनि जो। उहो वरी मथो मथो रखायो, जेको माल गॾु थियो चंदे जो उन सभिनी जे मथां। मुनाफ़िक खिलनि पिया, हाणे साईं हे बि हेतिरो माल बि साईं जहाज में खणी आयो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमायो, ला यजिदून इल्ला जुहदहु, नथा लहन मगर उहे पंहिंजी मेहनत। उन्हनि ते ही मलामत ऐं उन ते टोकूं ऐं मज़ाकूं था उड़ाइनि। अल्लाह ताला उन जे माल जो जी तारीफ़ फरमाई त हिन वीचारे खे बि कुझु न हो, मुंहिंजो नालो ॿुधी करे हिन पंहिंजी महिनत करे कुझु न कुझु हिसो वठो। असां इन जे माल जी क़दरदानी कयूं। इहो मामिलो हो। हिन में कुझु मुनाफ़िकनि मोकला वठणु शुरू कयूं त साईं असांजो घर में ॿियो कोई कोन्हे, असां अकेला आहियूं, महिरबानी खे इजाज़त ॾियो। इन ते इहा ॻाल्हि आंदी वई जेका अॼु आयत पढ़ी अथसि, इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह। इल्ला बमाना इन ला, जेकॾहिं तव्हां मदद न कई उन्हीअ जी, उन ई माना मुहम्मद मुस्तफ़ा जी, फ़क़द नसरहुल्लाह, वो अॻ में भी उन जी रब मदद कई हुई। हालांकि हिते चवण ईअं खपंदो त अल्लाह उन जी मदद कंदो, माना मुस्तक़बिल जी ॻाल्हि ॿुधाइणी। पर अल्लाह ताला इबारत अजीब रखी, जवाब जी जाइ ते इन नबीअ जी मदद न कंदो, फ़क़द नसरहुल्लाह, वो इन नबीअ जी मदद अल्लाह फरमाई ही। कॾहिं इज़ अख़रजहु, टे दफ़ा इज़ अचे थो हिते, ये टई मददूं जुदा जुदा। इज़ अख़रजहु लज़ीन कफ़रू, जॾहिं कढियो हो उनखे काफ़रनि। हुज़ूर जन पंहिंजे ख़्याल सां निकिता, अल्लाह जे हुकुम सां निकिता, पर हिते अल्लाह से चए थो त उनखे काफ़रनि जॾहिं कढियो, चइबो त कढण जा सबब उहे बणिया। निकिता त पंहिंजे ख़्याल सां, खुफ़िया तरह सां लिखी निकिरऊं, पर सबब काफ़िर बणिया। अल्लाह ताला इहा हक़ीक़त ॿुधाए त माण्हू चवंदा आहिनि त इस्लाम ॾाढ सां आयो, तलवार सां माण्हू मुस्लमान थिया। रब जी ज़ात फरमायो, न हर वक्त काफ़रनि ॾाढ कयो, काफ़रनि माण्हुनि ते ईज़ाउ जा दफ़्तर खोले रखिया, हत्ता के अल्लाह जो नबी का ॿियो गुनाह न हो माज़ अल्लाह जो आवाज़ लॻाइण वारो। हुज़ूर जी बि कहिड़ी ग़लती, जंहिंजी ज़िंदगी पाकीज़ा ज़िंदगी ही, जंहिंजो नंढपिण भी पाक त जवानी भी पाक।
महज़िया ॻाल्हि हुई जो हुन चयो हो कूलू ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं दिफ़ा पियो करे हुज़ूर जो एॾे पहिरें ज़माने में, तॾहिं काफ़िरनि खे इहे पियो लफ़्ज़ चया अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह। ओ ज़ालिमो, अहिड़ी हस्तीअ खे तव्हां शहीद करण लाइ निकिता हो जंहिं चयो आहे त मुंहिंजो रब अल्लाह हुआ। मां ॿिए खे पंहिंजो रब करे कोन मञींदुसि। मुंहिंजो हाकिम अल्लाह हुआ, मुंहिंजे मथां बि कानून उन रब जा हलंदा। हिन धरतीअ ते बि मां कोशिश कंदुमि त रब जी ॻाल्हि हले। जेतोणीकि रब हलाए त उहो ॾाढो, पर उहो इम्तिहान लाइ माण्हुनि खे छॾे ॾिनो अथसि त मावारे तरीक़े ते हलणु चाहिनि था या पंहिंजे नफ़्स जे तरीक़े या वॾेरे जे तरीक़े या काफ़िरनि जो तरीक़ो था अपनाइनि। अल्लाह जे नबीअ जी कोशिश ही त रब जे तरीक़े ते माण्हू हलनि। इन लाइ उथी बीठा हुज़ूर जन, ॿियो को ॾोही कोन हो, पर हमेशा कुफर जो इहो तसल्लुत रहियो आहे। इस्लाम जेके जंगियूं कयूं न, उन जो असली मक़सद इहो आहे त काफ़िरनि जो तसल्लुत टोड़ियो। काफ़िर जेको ॾाढ सां पंहिंजा हुकुम मनाए थो न ज़ोरी, अमेरिका जी हाणे ॾाढ सां पंहिंजी ॻाल्हि थो मनाए, बसि मञियो उसामो मां मारियो, तव्हां वटि मारियो, फोटूं तस्वीरूं कुझु न आहे। हाणे तव्हां पाकिस्तानी क़ौम, पाकिस्तानी माण्हू मुजरिम हो, ब्लैकमेल कई वेठो असांजे हुकुमराननि ॾाढ। इराक में जे वॾो असलो ठाहियो अथसि, खुफ़िया असलो पियो आहे हिन वटि, मां हमिलो कंदुसि, असलो कढंदासीं। जॾहिं हमिलो करे कब्ज़ो करे थी, असलो बसलो त कोन निकितो, का ॻाल्हि अहिड़ी निकिती कोन। पोइ तूं छो हमिलो कर?